जाती जे ख़ांगी स्कूल में सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। शागिर्दनि झुमरियूं हणी ख़ुशीअ जो इज़हार कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मेहताब शाह मूजिबि शेख सलामत पब्लिक स्कूल ॻोठ भागनचत में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि पारां सिंधी गाननि ते टेबलोज़ पेश करे रक़्स कयो वियो। सिंधी बेत चई सिंध धरती सां मुहबत जो इज़हार कयो वियो। स्कूल जे हेड मास्टर मोहम्मद उस्मान थहीम समेत ॻोठाणनि वॾी तइदाद में शिरकत कई। थुल में सिंधहारी कमेटी पारां आबादगारनि हारियुनि लाइ आयल ॿिज ऐं भाण बासर ज़मींदारनि खे ॾियणु, बरसाती पाणी नेकाल न थियणु, मलेरिया जे स्प्रे न करणु ऐं बरसात मुतासिरनि जी वाहुर न थियण ख़िलाफ़ रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिबि बशीर बंगलाणी, कामरेड आदर्श, हसन नासिर, मंसूर अहमद, मुर्तज़ा कुनराणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त ठुल तालुके जे आबादगारनि हारियुनि लाइ आयल ॿिज ऐं भाण बासर ज़मींदारनि ऐं मनपसंदनि खे ॾेई हारियुनि ऐं आबादगारनि सां वेसा घाती कई वई आहे। बरसातुनि दौरान फ़ौत थियल हारियुनि, पोरियतनि ऐं मिसकीन माण्हुनि खे 10-10 लख रुपयनि जा चेक बि ॾिना विया आहिनि। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त मसइलनि जो नोटिस वठी फ़ौरी तौरु हल कया वञनि, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। भेरिया सिटी कल्होड़ा कॉलोनी वासी मुड़ुस छुरियुनि जा वार करे तशद्दुद जो निशानो बणाए ज़ाल खे मर्निंग करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शरफ़ुद्दीन कीरियो मूजिबि अनीला कल्होड़ो खे पंहिंजे मुड़ुस आमिर कल्होड़ो घरू अणबण तां तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि सीने ऐं ॿांह ते छुरियुनि जा वार करे क़त्ल करण जी कोशिश कई। औरत जी रड़ियुनि ते पाड़े वारनि खेसि बचाए वरितो। औरत खे अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते हुन ॿुधायो त मुड़ुस घर जो ख़र्च बि न ॾींदो हुयो। 4 सालनि खां तशद्दुद जो निशानो बणाईंदो हुयो। ॿिए पासे भेरिया पुलिस जवाबदार खे हिरासत में वठी वधीक जांच करे रही आहे। मातली में जमील कॉलोनी जे मंगणहार बिरादरी जी औरतुनि सिटी प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिबि हुननि मुख़्तियार मेमण ऐं रफ़ीक मेमण ते इल्ज़ाम हणंदे चयो त उन्हनि संदनि नौजवाननि ते मातली थाणे ते कूड़ो केस दाख़िल करायो आहे। मुख़्तियार मेमण छोकिरनि खे वरगलाए पंहिंजे औताक ते वठी खेनि तशद्दुद जो निशानो बणायो ऐं खेनि ग़ाइब कयो वियो आहे। हुननि एसएसपी बदीन ऐं डीआईजी हैदराबाद खां घुर कई आहे त साणनि इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ इल्ज़ाम हेठि आयल मुख़्तियारकार मेमण मीडिया खे ॿुधायो त मंगणहार बिरादरी जे 4 छोकिरनि संदसि पुट सां इज्तमाही ॾाढाई कई आहे। खेनि गुम करण जो इल्ज़ाम कूड़ो आहे।